नाज़रीन, धरती टीवी खे ॾिसंदड़ सभिनी खे अब्दुल्ला सोलंकी ऐं धरती टीवी सत पारां ईद जूं लख लख वाधायूं। नाज़रीन, ईद उहो ॾींहुं हुजे थो जिथे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ासि तौर ते पूरी दुनिया में यानी कि आलम इस्लाम में ख़ुशी जी लहर हुजे थी ऐं माण्हू ख़ुशियूं मल्हाइनि था पिया। पर उते अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके पंहिंजी ड्यूटी ॾेई रहिया आहिनि ऐं पंहिंजनि ॿारनि ॾांहुं ऐं पंहिंजी फैमिली ॾांहुं न पिया वञी सघनि। हिन वक़्तु असीं कराची मेट्रोपोल वटि मौजूदु आहियूं जिते असां गॾु जेको आहे ट्रैफिक पुलिस वारा एहलकार उहे एहलकार आहिनि जेके हिन वक़्तु पंहिंजे जेको आहे सो हुन में ईद जा ॾियारा बि हिते गुज़ारनि पिया। उनखां पुछा कंदासीं। जब से भर्ती हुआ हूँ कराची में आया हूँ, जब से ईद यहीं मनाते हैं। घर जाने का मौका ही नहीं मिलता है, छुट्टियाँ नहीं मिलती हैं, इस वजह से बहुत याद आती है ईद के दौरान। जब ईद हम यहाँ मनाते हैं, खड़े में नौकरी कर रहे होते हैं, लोग बाग हमें सलाम दुआ करते हैं, ईद मुबारक बोलते हैं, उसी में दिल खुश हो जाता है। बाकी घर वालों की तो याद आती है, बस नौकरी भी है। फिर हिन एहलकार जी ॻाल्हि ॿुधी जंहिंजो चवणु आहे त ईद नमाज़ पढ़ंदा बि आहियूं, पढ़ाईंदा बि आहियूं। हिन खां पोइ जेको आहे मोटी अचे स्पॉट ते पंहिंजो कमु कंदा आहियूं ऐं कमु करण खां पोइ जीअं जेको टाइम थींदो आहे पोइ उन खां पोइ फारिग थियण खां पोइ मिलंदा आहियूं। पर एसओ ऐं उन सां गॾु आर के समेत ॿिया जेके ऑफिसर आहिनि उहे पिणु ईद मिलण ईंदा आहिनि। जेके ऑफिसर तव्हां अचनि था पिया, मिठाइयूं खणी ईंदा आहिनि, मानी तव्हांखे मिलंदी आहे, कपिड़ा बि आहिनि, पर तव्हांखे हिन ईद जे ॾियारे ते अॼु जे ॾियारे ते तव्हांखे पंहिंजा यादि ईंदा आहिनि पंहिंजे घर वारा? बिल्कुलु असांखे पंहिंजा यादि ईंदा आहिनि, पर छा करियूं, असांजी ड्यूटी आहे, सरकारी ड्यूटी आहे, असां पंहिंजी रोज़ीअ लाइ पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾियूं था। हिन जे करे ईद जा ॾींहं आहिनि तो लाज़मी असांखे पंहिंजे घर जी ख़्वाहिश थींदी आहे त पंहिंजे घर ॾांहुं वञूं। बिल्कुलु। अॼु ईद आहे त ईद ते तव्हांखे केतिरा माण्हू शहर जा मिलिया आहिनि ऐं तव्हांखे ईद मुबारक ॾींदा आहिनि? काफ़ी माण्हू अचनि था असां सां, कंहिं ईद मिलनि था, कंहिं परे खां सलाम दुआ कनि था, कंहिं परे खां ईद मुबारक चवनि था, कंहिं वरी गाॾियुनि मां लही अची करे असां सां मिलनि था। बिल्कुलु मिठाइयूं खणी ईंदा आहिनि। 8-10 सालनि खां हिते कराची में नौकिरी सरअंजाम ॾेई रहियो आहियां। ट्रैफिक में कराची जेको आहे सो शहरनि जी ख़िदमत करे रहिया आहियूं ऐं इनशाला असां हाणे बि पंहिंजी भरपूर कोशिशि में आहियूं त जीअं वधि में वधि रोड खे मेंटेन करे ऐं जेके कराची जा शहरी आहिनि उन्हनि खे ईद जे मौक़े ते कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न अचे ऐं हू पंहिंजा जेको आहे सो पंहिंजे बचनि सां ऐं पंहिंजे दोस्तनि सां ईद जे ॾींहुं आसानी सां मिली सघनि ऐं पंहिंजी ख़ुशी सां ईद करे सघनि। तव्हांजा ऑफिसर बि ईंदा आहिनि तव्हां सां मिलण? जी साईं, बिल्कुलु। असांजो जेको सेक्शन ऑफिसर आहे पहिरियों त असां सां उहो सुबुह जो अची जीअं थी ईद त अची असां सां ईद मिलियो ऐं उन खां पोइ असांजो SP साहिबु आहे, DI साहिबु आहे, उहे वक़्तनि ब वक़्तनि जेको आहे सो रोड ते ईंदा आहिनि ऐं जेके असां हिते ड्यूटी कयूं पिया असांखे अची मिलंदा आहिनि। असांखे तमामु वॾी ख़ुशी थींदी आहे। असां ईअं महसूसु कंदा आहियूं जॾहिं असांजा बाला ऑफिसर सां मिलंदा आहिनि, असां ईअं सम्झंदा असां पंहिंजे घर में वेठा आहियूं, असां पंहिंजे वॾनि सां ईद करे रहिया आहियूं। पोइ घर वारा इहो न चवंदा आहिनि त तव्हांखे अॼु जे ॾींहुं बि टाइम न आहे ऐं तव्हांखे उहो फील न थींदो आहे त वाक़ई असां जेको आहे घर वारनि खे न मिली सघिया आहियूं, न टाइम ॾेई सघिया आहियूं? अच्छा, उनखे अलावा तव्हां जेकॾहिं मोकल मिलंदी आहे तव्हां वेंदा आहियो घुमण फिरण किथे? साईं, बिल्कुलु। असां कोशिशि कंदा आहियूं जेकॾहिं असांखे अफ़सरनि बाला जो आहिनि उहो वक़्तनि ब वक़्तनि कोशिशि कंदा आहिनि त रस्तो बि मेंटेन हुजे, पोइ उन सां नंबर वाइज़ थोरो रेस्ट ॾींदा आहिनि त जीअं कम से कम ईद वारे ॾींहुं तव्हां किथे घुमी करे इंजॉय करे सघो। कलाकनि जा कलाक हिते बीठा हूंदा आहियो, तव्हांखे वेहण लाइ छांव किथे मिलंदी आहे? सर न, इहो जेको आहे सो असां इन ॻाल्हि में असां बिल्कुलु इहा ॻाल्हि कंदासीं त असांजो ही फ़र्ज़ु आहे ऐं असांजी ही नौकिरी आहे। असांखे इन ॻाल्हि में परेशानी या दिक़त न हूंदी आहे। असां इन ॻाल्हि में ख़ुशी महसूसु कंदा आहियूं त असां बेसिकली रमज़ान जा पूरा रोज़ा बि रखिया आहिनि, पर उनजे बावजूद बि असां कॾहिं बि रस्ते खां न हटिया आहियूं ऐं आवाम खे कॾहिं परेशानी जो बाहिस बणजणु न ॾिनो आहे। असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त जेका असांजा शहरी आहिनि वधि में वधि ख़ुशि रहनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न हुजे। सभ खां पहिरियों त तमामु अहले वतन खे ईद मुबारक और तमामु जेको आहे अहले इस्लाम खे। ऐं असां ट्रैफिक पुलिस जी जॉब ई अहिड़ी आहे जो असांजो जीअं कोई बि असांजो त्योहार ईंदो आहे उन ते असांजूं ड्यूटियूं एक्स्ट्रा थी वेंदियूं आहिनि। ज़ाहिर आहे यकीनन ज़िमेदारी आहे त असां तमामु पंहिंजे शहरनि सां ईद कयूं, इन करे रोड ते ई मौजूदु हूंदा आहियूं। लिहाज़ा ईद असांजी रोड ते शहरनि सां गॾु थिए पई, ट्रांसपोर्ट हले पई, उनखे रेगुलेट कयूं पिया। इहे बि असांजी फैमिली आहे, पंहिंजा मेंबर आहिनि, ॿाहिरि आहिनि, यकीनी तौर ते किथां किथां जा जेको आहे सभु हिते ट्रैफिक पुलिस एहलकार गॾियल आहिनि त इहे बि पंहिंजा बचा आहिनि। असां हिननि सां ईद मिली करे भाकुर पाए ख़ुशि थींदा आहियूं। जनाबे वाला सिलसिलो जारी आहे, अफ़सर अचनि था रोड ते, असां मिलनि था, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे।
ऐं हौसलो बि बुलंद थिए थो और इंशाल्लाह इन हौसले सां असां रोडनि ते बीठा आहियूं ऐं कंटिन्यू जेको आहे सो कंदासीं ईद जा 3 ॾींहं। तव्हां ॻाल्हि ॿ ॿुधी आहे, हिननि जी जेको जोश आहे, जज़्बो आहे ऐं हिननि जी ख़ुशी इन में थींदी आहे त हीअ चवनि था त जेको कराची जो आवाम आहे, कराची जो शहरी आहे, उहो अॼु ईद जे ॾियारे ते जेको आहे मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदो करे किथे बि जेको आहे उहो रुकावट फील न करे, किथे बि हू परेशान न थियनि ऐं शहरी पंहिंजी ईद खे इंजॉय कनि। तंहिं करे हिननि जो वधीक चवणु आहे त असां हिते मौजूदु हूंदा आहियूं ऐं असांखे ख़ुशी थींदी आहे त जेके शहरी अचनि था ऐं असांखे ईद मिलनि था पिया। कैमरामैन शहज़ाद सलीम सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, धरती टीवी न्यूज़, कराची।